अस्सलाम वालेकुम। तकरार ड्रामे जी दोस्तों नेक्स्ट एपिसोड जी धमाकेदार तफ़सील सां तव्हांखे कहाणी ॿुधाईंदा हलूं जेका किस्ताणी अचण वारी आहे। छा इन में मूसा पकड़ियो वेंदो, अच्छा इन में जेको आहे बावल मूसा खे बचाए वेंदो, या वरी मीर ऐं जेको आहे हाशू गॾिजी करे मूसा खे पकड़े वठंदा। छा नेक्स्ट एपिसोड में कहिड़ा कहिड़ा सीन ईंदा, छा थींदो छा न थींदो, सॼी कहाणी ॿुधाईंदासीं इन नंढड़े वीडियो में दोस्तों। इनखे पूरो ॾिसो जीअं तव्हांखे सॼी कहाणी सम्झ में अचे ऐं थी सघे तो उदासी टीवी यूट्यूब चैनल के भी ज़रूर सब्सक्राइब कंदा। अगर फेसबुक पेज ते ॾिसी रहिया हो त इनके फॉलो लाइक शेयर ज़रूर कंदा। दोस्तों तव्हांखे ॿुधाईंदा हलूं, मां राति वारी क़िस्त में ॿुधायो बावल उते पुॼी वेंदो आहे। तव्हां ॾिठो बावल पुॼी चुको आहे ऐं हिकु हिकु माण्हू खे ख़तमु कंदो वेंदो। जेका बि आशू सां गॾु वाठा आहिनि सॼा बावल आहिस्ता आहिस्ता ख़तमु करे छॾींदो। मूंसां जे मथां जेको मुसीबतूं आहिनि उहे घटि थींदी वेंदियूं, छो जे करे बावल हिकु बिल्डोज़र आहे। बिल्डोज़र जॾहिं हलंदो आहे सफ़ायो करे छॾींदो आहे। मां राति बि तव्हांखे ॿुधायो वरी ॿुधायां थो। अचण वारी क़िस्त में ॾिसंदो त आशू ख़बर उहा पवंदी त हिकिड़ो आशू बीठो हूंदो। आहिस्ता आहिस्ता टोटल कुता ख़तमु थी चुका हूंदा। ऐं इहो बि ॾिसंदो तव्हां जॾहिं आशू ऐं मीर वञी बचंदा, मूसा जे पोयां ॿ मूसा ऐं जेको आहे बावल वारा थी वेंदा, हू बि ॿ थी वेंदा। पोइ इन्हनि जो हिसाबु बराबरि जो हूंदो ऐं जेको आहे न वस ताईं इन्हनि खे मूसा बि वठ कान ॾींदो। जेका नेक्स्ट एपिसोड अचण वारी आहे इन में ज़बरदस्त हाणे सीन ईंदा ऐं ज़बरदस्त तव्हांखे कहाणी सां ॾिसण वटां मिलंदी। ऐं तव्हां इहो ॾिसो दोस्तों, लाला आहिस्ता आहिस्ता रंग मटाईंदो वेंदो। जेका बि सजावट खणंदा दोस्त आहिनि उन जे मथां हथु खणंदो ऐं सफ़ा पंहिंजी वॾेरपाई ऐं मालिक थी रहण जी कोशिशि कंदो। तव्हां ॾिठो इहो कोशिशि करे बि रहियो आहे, अॻिते बि इन जा रंग मटिजी वेंदा, सभिनी जे साम्हूं थी वेंदो। मूसा हुजे, मीर या दरिया कान या बावल, हुननि सां बि लाला कान ठहंदो। हाणे मतिलबु हिकिड़ी बादशाही वांगुरु हू हलाइणु चाहे थो। बाक़ी सलीम खुटको खाए थो पियो ऐं इहे ॿ टे क़िस्तनि ताईं एॾे ई पियो रहंदो, लेकिन इन खे लाला छॾाइण कान वेंदो। ऐं बाक़ी अकबर जे लाइ हाणे बाहि ॿारींदो लाला, छाजे करे उनखे ख़बर पइजी चुकी आहे अकबर खे ऐं लाला खे बि त हिक ॿिए ते छा थी सघे थो। इन जे करे उनखे रस्ते खां हटाइण जी कोशिशि कंदो। वीडियो पोइ आहे पंहिंजी पुॼाणी ते असांखे ॾींदा इजाज़त। उदासी टीवी खे सब्सक्राइब बि ज़रूरु कंदा। ख़ुदा हाफ़िज़।